तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। जॾहिं जापान में माण्हू फ्यूजी जबल खे अञा देवता करे पूॼींदा हुआ, त हिकु ॾींहुं सुबुह जो हिकु खिलमुख नोरीअड़ो नचंदो कुॾंदो जंगल मां वाट वटियो पियो वियो। रस्ते ते वेंदे वेंदे किथे सन्हो गाह ते आयो त उन ते गोल लेथड़ियूं पाताई थिए ऐं वरी किथे कंडनि वारा ॿूटा ते आया त उन्हनि खां पाण बचाईंदो ऐं मथनि भुल ॾींदो अॻियां वधंदो पियो वियो। अद ताईं ॻाल्हि था कनि त अहिड़ी तरह हिकु हंधि ख़ुशी मां हेॾां होॾां जो बेपरवाह टिपका ॾींदो पियो त डोड़ पाईंदे पाईंदे हिकु मारीअ ॼार में वञी कुड़की में वञी फाथो। वञी जो अथई कुड़की में विचड़ियो। पोइ जीअं जीअं उन मां पाण खे कढण जी कोशिशि पिए कयाई तीअं तीअं उन कुड़की जे ॻंढ सोगी थींदे थी वई ऐं हीउ उन में अहिड़ो सुक थी वियो जो हेॾां होॾां फतकण जी कयाई थिए त मूंखे साह थे घुटियसि। पोइ त साईं हिन त आऊं कयूं अलाड़े अलाड़े, ही सन्नियूं कीकियूं करण लॻो अलाड़े अलाड़े। संदसि रड़ियुनि ते हिकु वटाड़ू कुंभार जे कन ते पियूं। संदसि रड़ियूं ॿुधी करे उहो कुंभार थोरो मुड़ियो जेको हाणे थांव ठाहे पंहिंजे घर तरफ़ वञी रहियो हो। तव्हां जा आवाज़ ॿुधी उन पंहिंजी चपड़ी कुल्हे तां लाहे पट ते रखी ऐं जान बचाइण लाइ नोरीड़े ॾे भॻो। मार ॾिसे भला त हिकु ग़रीब नोरीड़ो कुड़की में फाथो पियो आहे। कुंभार साईं तर्जुमा चयो ऐं हिकदमि नोरीड़े जी जान आजी कराई। हाणे प्यारा नोरीड़ा झटि करे पंहिंजे घर जी रुख इख़्तियार कर, जीअं को ॿियो वाट ते तोखे नुक़सानु न रसाए। कुंभार साईं प्यार ऐं पाॿो मां नोरीड़े खे नसीहत कई। हुन नोरीड़े जे पुठी ते 2-4 दफ़ा हथड़ा प्यार मञा घुमाया ऐं वरी चयो, चङो दोस्त, हाणे सिधो घर ॾे रवानो थी जा। पर नोरीड़े साईं अखियुनि मां ॻोढ़ा आरींदे चयो, तुंहिंजो अहसान मां तोखे कीअं चुकायां? तो मूं ते थोरो करे छॾियो आहे, तुंहिंजो थोरो कीअं लाहियां? से कुंभार चयसि, बसि तूं पंहिंजे घर ताईं सलामती सां पहुची वएं त मूं लाइ उहो ई घणो आहे। कुंभार पुठी ते हथड़ा फेरींदे ठपोरींदे उनखे चयो। उन बैदि पाण बि पंहिंजी वाट वठी पंहिंजे घर ॾे रवानो थियो। नोरीड़ो से कुझु देरि ताईं कुंभार खे ॾिसंदो वियो ऐं सोचणु लॻो त हू कहिड़ी तरह हिन ग़रीब जी कुंभार जे कमु अची सघे थो जंहिं हिन जी जान बचाई आहे। उहो सोचींदे हुन ओचितो हुनजे दिमाग़ में हिकु रिथ आई ऐं पंहिंजे हिकु जादुई ज़ोर ते पंहिंजो पाण खे हिकु सुहिणे चिटनि वारी किटली में बदिलणु शुरू कयईं। संदो जिस्म गोल ऐं थुलो थी बिल्कुलु चांहि जी किटली जहिड़ो थी पियो। पुछ मुड़ी किटली जे गुंड जहिड़ो थी पियो। संदो पुछ किटली जे गन जहिड़ो थी पियो ऐं पेर किटली जा तरह थी पिया। संदो नक ॿाहिरि निकिरी किटली जे अॻियां थी बीठो। हाणे हू पाण बिल्कुलु किटली थी पियो हो ऐं पोइ का देरि ही नोरीड़ो दिमाग़ किटली कुंभार जे पुठियां पुठियां हलंदे रही। हिकु हंधि जहिड़ो ई खेसि वझ लॻो त टिप ॾेई कुंभार जी छॿड़ी में लिकी वञी वेठी कुंभार खे ख़बर बि कान पई ऐं पंहिंजे मौज मस्ती में वञी घर ॾे पहुतो। पंहिंजी ज़ाल खे चयाईं त आऊं अची वियो आहियां। घर पहुची कुंभार अड़ कई। मुड़ुस जो आवाज़ ॿुधी ज़ाल बि डोड़ंदी अची दर खोलियो ऐं हुनजो आदुरभाउ कयईं। कुंभार पंहिंजे कुल्हे मां सामान जी छॿड़ी हेठि लाहे पंहिंजे ग़रीबाणी झूपड़ी जे दरे ते रखी ऐं पाण अञा चंपल लाहे पासाए तो ई मस चयो संदसि ज़ाल जी नज़र छॿड़ी में पियल साईं किटली ते पई। अड़े अड़े ही छा? हुन रड़ कई ऐं पाण संदसि मुड़ुसि उन किटली खे हैरत मञा ॾिसणु लॻा। ते उन बैदि हू किटली खे हिफ़ाज़त सां खणी अंदरि कमरे में आया ऐं पट ते रखी मथां झुकी ख़ामोशी सां उन किटली जा चिट गुल ऐं काशी जहिड़े चिलक गौर सां ॾिसणु लॻा। इहो वाक़ई हिकु किरचमो थियो। करचमो कुंभार चपन में भुड़कियो। हुन जहिड़ी सुहिणी किटली जग जहान में सॼ जहान में न हूंदी। जवाब में संदसि ज़ाल मुड़
पुण भुणकी ऐं पुछाईं त इहा तोखे किथां मिली? कुंभार चयो त मूंखे पाण ख़बर न आहे इहा किटली किथां आई। हिते पहुचण खां अॻु रस्ते में मूं अहिड़ी का बि शइ सुहिणी ॾिठी न आहे। ॿई ॼणा अचरज मां उन किटली खे ॾिसण लॻा। संदसि अखियुनि अॻियां हाणे किटली खां अलावा ॿी का बि शइ न हुई। उहा अहिड़ी त सुहिणी हुई जो जेकर मुर मंदर ते नज़राने तौरु हली ॾिजे। कुंभार सोचियो ऐं पोइ ज़ोर सां चयो, कर ख़बर मुंहिंजी ज़ाल, उनखे मंदर में हली ॾियूं? हा हा, पाण ॼणण लाइ हीअ तमामु ऊची शइ आहे। मूंखे पक आहे त बानो अहिड़ी अमुल शइ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो। ज़ाल वणियो। कुंभार वॾे ख़बरदारी सां पट सां किटली खे खयो ऐं कपिड़े जे पोश में वेड़े मंदर ॾे रवानो थियो। सी किटली खे ॾिसी करे मंदर जो रखवाल बि हैरान थी वियो जो पहिरीं नज़र सां ताड़े वरितो हुई त उहा अहिड़ी तहिड़ी शइ न आहे ऐं सोचणु लॻो त कुंभार जहिड़े ग़रीब माण्हू वटि उहा आई किथां। कुंभार जॾहिं सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि त उहो बानो वेतर तपरस में पइजी वियो, हैरत में पइजी वियो ऐं जीअं त उनजे असुल मालिक जी का बि ख़बर न हुई, उन करे बानो उनखे मंदर लाइ वठणु क़बूल कयो, जीअं मंदर में थींदड़ चांहि पार्टी वारे काज में इस्तेमालु थींदी रहे। जॾहिं ते कुंभार रवानो थी वियो, हलियो वियो, त किटली खे हिकु दफ़ो वरी गौर सां ॾिठाई। उन मंदर जे ॿाहिरी ॾिठाई त वाह जी ख़ूबसूरत शइ आहे। अणलभ शयुनि मां ही हिकु थी ॾिसिजे। पंहिंजे यारनि दोस्तनि खे हींअर ई नंढिड़ो नींड ॾेई सभिनी खे उहा ॾेखारणु खपे। ते मंदिर खे मिलियल क़ीमती सौगातनि जे ॾिसण जे शौक़ में संदसि दोस्त अची सेड़िया ऐं मिड़िया ऐं पट ते विछायल गादलनि ते गोल चकरे में थी वेठा। हाणे से चांहि जो अदर भाव वारो दौरु ख़तमु थियण खां पोइ बानो उथियो ऐं रेशम जे कपिड़े जी हिकु हड़ अची विच ते रखी। पोइ मजाज उहा क़ीमती किटली महिमान खे ॾेखारियईं। महिमान सां अहिड़ी ऊची किटली खे गौर सां ॾिसण लॻा। संस रूप ऐं बीहक जी वाखाण करण लॻा। उहो ॿुधण लाइ उतां वटि ॿाहिरि खे उहा किथां हथ आई ऐं किथां कुंभार जो सॼो किसो उन मंदर जे रखवाल खणी ॿुधाइनि। वाक़ई तमामु आला शइ आहे। मंदर जे चांहि पार्टी वारी रस्म में इस्तेमालु करण जे क़ाबिल आहे। साईं, बिल्कुलु बिल्कुलु मानी वराणियो। अॼु शाम जो थींदड़ चांहि जे रस्म में आउं हिनखे इस्तेमालु करण जी इजाज़त ॾींदुसि। यारो, अॼु शाम जो तव्हां बि अचिजो। सिॼ लहण खां 2 कलाक पहिरीं चांहि पार्टी लाइ अची गॾु थिजो। साईं, पोइ शाम जो सिॼ लहण खां 2 कलाक अॻु चांहि जी दावत ते हमरा अची ॿाहिरि बाग़ीचे में गॾु थिया। किटली खे पोइ पाणी सां भरे बानी किटली खे पाणी सां भरे कोयलनि जे सनी करे किर ते रखी अञा हू कोप सासणूं ठाहे रही हुई त कंहिंजी दांह ॿुधण में आयसि, सड़ां थो। ऐं उन लफ़्ज़नि खां पोइ सभिनी महिमान ॾिठो त को किटली टिप ॾेई चुल्ह तां पाण ई हेठि अची लथी ऐं कुझु पाणी फर्श ते हारिजी पियो ऐं किटली मंझां आहिस्ते आहिस्ते थी नोरीड़ो जो नक ऐं पुछ ऐं तंहिं बाद पेर ज़ाहिर थिया। पोइ उहा नोरीड़ी जहिड़ी किटली हेॾां होॾां टिप ॾियण सां गॾु सड़ां चई पाणी हारे छॾियो। से सभिनी उहा लका ॾिसी सभु डिॼी विया त हीउ पक को जिन भूत आहे या जादू जी किटली। हू महिमान समेत कमरे में वञी लिकियो ऐं पुठियां दर ते कुटी ॾेई छॾियईं। मंदर जा सैकड़ा चेला ऐं खुताबी रणियूं ॿुधी बचाइण लाइ ॿाहिरां लठुनि समेत अंदरि धोके आया। किथे आहे जिन साईं? बची थी विया न? ॾकंदे संस महिमान जे दर जे साम्हूं सभिनी अची पुछा कई। साईं, नोरीड़े जहिड़ी किटली ॾे ॾियारियईं जेका हाणे वरी नोरीड़े मां फिरी वापसि किटली थी बीठी हुई ऐं मासूम सां कुंड में पई हुई। ॾकंदड़ आंगुर सां किटली ॾे इशारो कंदे चयईं, तुम उहा किटली पाणी सां भरे जीअं पाणी बाहि ते रखी त सड़ां थो चई उहा किटली चुल्ह तां टिप ॾेई हेठि लथी ऐं नोरीड़े जी शिकिल इख़्तियार करे कमरे में डोड़ंदी रही।
कुछ देर लाइ सभिनी उन करिश्मे ते बहस कंदा रहिया। पोइ कपिड़े ऐं लकुण सां करे उन किटली खे हेॾां होॾां चोरे ॾिठाऊं। किटली ख़ामोश हिकी हंधि दुत हणी पई हुई। बहरहाल पोइ त मंदिर जे उन रखवाल जे दिलि ते अहिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास पइजी वियो जो हुन उहो बहितर सम्झो त हाणे किटली खे कुंभार जे हवाले वापसि कजे। सो माण्हू माड़े हुन कुंभार खे पाण वटि घुरायईं ऐं सॼो हालवार ॿुधायईंसि। पोइ असां अर्ज़ु कयईं त हू पंहिंजी किटली वापसि खणी वञे। वाह वाह, तुंहिंजी माना थी किटली अहिड़ी तहिड़ी आम शइ न पर तमामु घणी अहमियत वारी आहे, कुंभार चयो। ऐं किटली खे वॾो ख़्यालु ऐं ख़बरदारी सां साईं खणी कपिड़े में वेड़े पंहिंजे घर ॾे रवानो थियो। पंहिंजे घर ॾे रवानो थियो। कुंभार साईं राति थी संदसि ज़ाल ऐं कुंभार सुम्हण जा पट ते तॾा विछाया ऐं सुम्हण खां अॻु कुंभार उन किटली खे पंहिंजे विहाणे जे भरिसां रखियो। अधु राति जो कुंभार जी अखि खुले त कंहिंजो आवाज़ु कन ते पियसि। कुंभार साईं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कुंभार नंढड़ियुनि निराखड़ियुनि अखियुनि खे मोटींदे किटली ॾे निहारियो त उहा फिरी संदसि दोस्त नोरीड़ो जहिड़ो थी पई। कुंभार साईं मुंहिंजे वक़्ताई थी बचा लाइ ऐं तव्हांजो एॾो थोराइतो थियसि, नंढड़ी जितामड़े चयो। मूं तुंहिंजे कंहिं नमूने सां मदद करण जो फ़ैसिलो कयो। उन करे पंहिंजो रूप बदिलाए चांहि जी किटली थी तुंहिंजी छबी में अची लिकियसि। मूं उहो ई सोचियो त तूं मूंखे विकिणी 4 ॾोकड़ कमाए सघंदे, पर तूं एॾी त वॾी दिलि वारो सखी मुड़ुसु आहीं जो मूंखे विकिणण बदिरां मंदर में ॾेई छॾी। पर मूं उहो चाहियो त आउं तुंहिंजे कमु अचां। उन करे मां उहा अटकल सोचे उन्हनि खे डिॼारे छॾियो त जीअं हू मूंखे तोॾे वरी वापसि करे छॾीनि। नोरीड़े जहिड़ी किटली गुलनि खे लोॾींदे चयो, आख़िरी ॾींहुं सुकून सां गुज़ारण लाइ मूं बि मंदरु वसाइण जो सोचियो आहे, पर तेसि ताईं पहुचण खां अॻु पाण ॿिन्ही गॾिजी घणो ई कुझु करे सघूं था। तूं मुंहिंजी ॻाल्हि मञे, हिकु जादुई करतब घर खोल जंहिंमें मुंहिंजा खुलियल तमाशा माण्हुनि खे ॾेखार। घणो कुझु कमाए सघीं थो, यकीन कर मूं में तमामु घणो हुनर आहे। उन बैदि नोरीड़ो किटली थी अहिड़ा त वठी ठेंग टिपां ऐं करतब ॾेखारणु शुरू कया जो कुंभार सोचणु लॻो त वाकई नोरीड़ी जी ॻाल्हि सही आहे त आउं हिन जी किटली में ज़रिए चङो का सुञाणो कमाए सघां थो। पोइ त साईं ॿिन्ही ॾींहंनि खां पोइ कुंभार माण्हुनि खे तमाशा ॾेखारण लाइ हिकु तंबू ऐं स्टेज जो बंदोबस्तु कयो, जंहिं ते हू चिड़ी किटली खे तमाशा करण लाइ चई सघियो थे। तंबू जे ॿाहिरां इश्तार मड अखरनि में लिखियलु हो त चियरी जाॻंदी किटली, दुनिया जी बहितरीन किटली जेका नची ॾेखारे थी ऐं रस्ते ते उथर पुथर हली सघे थी। उहा ॻाल्हि हवा जे झूटे वांगुरु झरजंग ऐं ओसे पासे जे ॻोठण ताईं पहुची वई ऐं अहिड़ी अजीब शइ ॾिसण लाइ माण्हुनि जा मेलनि जा मेल टिकट वठण ऐं ॾिसण अची पहुता। किटली हर रोज़ अहिड़ा त करतब ऐं तमाशा कंदी हुई जो माण्हू वाइड़ा ऐं हैरान थी वेंदा हुआ। माण्हुनि जी गाह ॻे खे मुंहुं ॾियण लाइ कुंभार हिकु दफ़े बदिरां ॾींहं में 2 दफ़ा किटली जो खेल करणु लॻो। ॾिसंदे ई ॾिसंदे कुंभार वटि घणी दौलत गॾु थी वई त हुन हिकु ॾींहुं पंहिंजे साथी खे चयो त मुंहिंजा नंढड़ा दोस्त, तो असां लाइ एतिरो घणो कुझु कयो आहे जो आउं सोचे बि नथो सघां। रोज़ अनोखो खेल तमाशा ॾेखारे हाणे तो में उहा ताक़त न रही आहे ऐं जेतोणीकि तुंहिंजी जुदाई करे असांखे बेहदि ॾुख थींदो, पर असांजी दिलि ते चवे त हाणे तूं वरी मोटी पंहिंजे साॻिए रूप में आज़ादु थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ार। से मुंहिंजा कुंभार हुन बैदि पंहिंजो जादुई घर बंदि करे छॾियो ऐं माण्हुनि लाइ खेल तमाशा हमेशह लाइ बंदि थी विया। नोरीड़े निमा किटली जेका सचुपचु थकिजी पई हुई, सा हाणे पंहिंजे असुल रूप में अची नोरीड़ो थी पियो ऐं कुंभार खां मोकिलाए नोरीड़ो पंहिंजे रथ ते ॾाढो ख़ुशि हो त हुन कुंभार जे अहसान जो बदिलो चुकाए छॾियो हो। से मुंहिंजा हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।